पंहिंजे ॻोठ खां जेको आहे सुबुह जो गाजी शाह ते पहुता आहियूं, जेको काफ़ी रस्तनि खां दूर ऐं जंगलनि पहाड़नि में रहंदड़ आहे। उन जी दरगाह ते पहुता आहियूं हाज़िरी भरण लाइ। ऐं तव्हांखे इन सां गॾोगॾु जेको आहे सो कुझु ॿी शयूं बि ॾेखारिबियूं। हीअ दरगाह ते बीठो आहियां, दरगाह ते तव्हांजे लाइ जेको आहे सो इनशा सभिनि जे लाइ दुआऊं घुरबियूं। जीअं त हीअ जेको आहे सो मां गाजी शाह ते नंढड़े मासूमत ॿारनि खे ॾिसी करे ऐं उन्हनि खे जेको आहे सो हीअ पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ी टिप्स ऐं ॾेई रहियो आहियां त जीअं ठीकु आहे। हाणे हिकिड़ो मिंट ॿियो अचनि न। हा हल बाबा, हा बाबा दुआ कजो बाबा, दुआ कजो। अदा हिकिड़ो मिंट थोरो हीअं ठीकु आहे। हा जाम अचो बाबा, इहे वञो थो न। बिस्मिल्लाह अचु न, आयो वठी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हा हिकिड़ी खे पोइ मां ॾियां थो, खुलिया कोन्हनि मां तव्हांखे ॾियां थो। ठीकु आहे न, बीजा आहे सो मां गाजी शाह ते आयो आहियां जेको